सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان صدق الله العظيم माशाअल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह साहिबज़ादा हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी जी आवाज़ में तलावत कलाम पाक सां अॼु के प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। प्रोग्राम जो नालो आहे सलाम रमज़ान। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुरबाश हूंदो ऐं ख़ैरनि सां ईद जी शॉपिंग बि कंदा हूंदो। पर हिते हिकिड़ी ॻाल्हि अहम आहे, छा तव्हांखे ईद वधीक अज़ीज़ आहे या पंहिंजी हयाती अज़ीज़ आहे? लेकिन तव्हांखे हयाती अज़ीज़ आहे, तव्हांखे हयाती प्यारी आहे, तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे, तव्हांखे पंहिंजा बछड़ा प्यारा आहिनि, तव्हांखे पंहिंजा बुज़ुर्ग प्यारा आहिनि, तव्हांखे पंहिंजो कुटुंब प्यारो आहे, त मिले ई हिन भेरे थोरो एहतियात कयो। ऐं जेकॾहिं असां हीअ ईद सादगी सां कंदासीं त को पहाड़ किरी कोन पवंदो। आउं ॾिसां पियो जॾहिं हिते ऑफिस अचां पियो, रस्ते में माण्हुनि जा अंबु हुया ऐं रस्ते में ट्रैफ़िक बि जैम हुई, शॉपिंग मॉल्स या जेकी बि दुकान वारा रस्ता हुया उते तमामु घणी रश मूंखे नज़र आई। सो इन रश में जेकॾहिं तव्हां समूरा घर जा भाती वञी शॉपिंग कंदव ऐं ख़ुदा न ख़ास्ता अलाह न करे जेकॾहिं तव्हांजे घर जो को बि भाती तव्हां जॾहिं मोटंदव को बीमार थी पवे थो त उनजी ज़िमेदारी तव्हां ते आयद थिए थी ऐं उनजा कातिल बि तव्हां लिखबो, उन मर्ज़ जा पखेड़ींदड़ बि तव्हां लिखबो। हीउ मसइलो, हीउ मामिलो, हीउ इंतिहाई नाज़ुक मामिलो आहे। असां लापरवाहीअ जो मुज़ाहिरो कयूं पिया। इलाही ॾींहं थी विया आहिनि, खोड़ ॾींहं थी विया आहिनि, नरमी थी वई आहे त पोइ हाणे मिलण बि पाण शुरू करे छॾियो आहे, हाणे माण्हुनि सां कचहरी करण बि शुरू करे छॾी आहे, हाणे ॿाहिरि आउटिंग बि पाण शुरू करे छॾी आहे। महिरबानी करे एहतियात कयो। हुकूमत जेकॾहिं नरमी कई आहे त इन जो इहो सबबु न आहे त असां निकिरी वञूं बाज़ारनि में ऐं तमामु घणा घर जा भाती गॾिजी करे निकिरूं। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता का एमरजेंसी आहे, को ख़ासि मामिलो आहे, को ख़ासि मसइलो आहे या का ख़ासि ख़रीदारी करणी आहे त तव्हां निकिरी वञो। बाक़ी जेकॾहिं तव्हां पंहिंजनि घरनि ताईं महदूद रहंदो, इन में तव्हांजे प्यारनि जो बि ख़ैरु आहे, तव्हांजो बि ख़ैरु आहे ऐं सिर ने ख़ैरु हुजे। ईदूं पयूं ईंदियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां जीअरा हूंदो जहान में त पोइ वरी ॿी ईद ते इनशाअल्लाह कठे हूंदासीं, इनशाअल्लाह ॿी ईद ते मेला मचंदा, इनशाअल्लाह ॿी ईद ते रंग रचंदा। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो बि महिमान बणिजी ईंदो आहे ऐं इहो महिमान महीनो हाणे वञण वारो आहे, मोकिलाइण वारो आहे। अॼु ख़ैरनि सां 23 रोज़ो पाण इफ़्तार कंदासीं ऐं हीउ जेको जहनुम खां निजात वारो, जहनुम जी पाहे खां छोटकारे वारो जेको अशरो हले थो, इन अशरे में बि जेकॾहिं तव्हां ऐं असां पंहिंजे रब करीम खे रिझाए न सघियासीं त पोइ मुंहिंजो आउं ईअं खणी चवां त पोइ मुंहिंजो रब असांखे कीअं माफ़ु कंदो। पंहिंजे रब करीम खे रिझाइण जी भरपूर कोशिशि कयो ऐं कंहिंजी दिलि न ॾुखायो, सभिनी सां सुठो पेश अचो। ज़िंदगी हीअ जेका असांखे मिली आहे इहा इंतिहाई मुख़्तसिर आहे। हलिया वेंदासीं, माण्हू कई हलिया विया, वली हलिया विया, पीर पैगम्बर हलिया विया। हीअ दुनिया फ़ानी आहे, छॾणी आहे, पर रहंदो त सिर्फ़ु नालो रहंदो, अख़लाक़ रहंदो,
ऐं रहंदो त सिर्फ़ु तव्हांजो कयल कमु रहंदो। अहिड़ो कुझु करे वञो जॾहिं तव्हां वञो हीअ दुनिया छॾे वञो, जॾहिं हिन दुनिया खां लाॾाणो करे वञो, हीअ फ़ानी दुनिया जॾहिं रुख़्सत करे वञो त माण्हू तव्हांखे पोयां सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि त हुयो हिकिड़ो चङो ऐं सुठो माण्हू। सो अॼु रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे ते बि ॻाल्हाईंदासीं, क़ुर पाक जी फज़ीलत ते बि ॻाल्हाईंदासीं, तौबा इस्तग़फ़ार ते बि ॻाल्हाईंदासीं। मोज़िज़ महिमान जो तव्हां सां तारुफ़ कराईंदो हलां, जेकॾहिं आउं ॻाल्हाइणु शुरू थींदुसि त सॼो प्रोग्राम मूं ते ई ख़तमु थी वेंदो। सो भलीकार साहिबज़ादा हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी साहिब आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए, थैंक यू सो मच। ऐं गॾो गॾु नंढिड़ो नात असांखे ॿुधाईंदो, नात रसूल मक़बूल ॿुधाइण जे लाइ मोहम्मद अहमद असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। ऐं गॾो गॾु हानिया सलीम हैदराबाद मां असांजे प्रोग्राम में शामिलु थी आहे, पहिरियां बि असांजे प्रोग्राम जो हिसो रही आहे, तमामु सुठो ख़ूबसूरत आवाज़ु रखंदड़ हानिया सलीम, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं मीज़ान जे रंधिणे ॾांहुं जेकॾहिं निगाह विझूं था त उते असां सां गॾु हूंदो आहे शेफ़ फैसल, उनखे बि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो फैसल साईं? ठीकु आहियो? मज़े में करार? अॼु अलाए छा पचाईंदो? अॼु बि खीरणी ठाहे पियो, सूजी जी खीरणी। असां त रुॻो मथो था पचायूं माण्हुनि जो, दिमाग़ था पचायूं। सूजी जी खीर ठाहे पियो। अच्छा, सूजी जी खीरणी, वाह वाह साईं, सूजी जी खीरणी इहा ज़रूरु खाईंदासीं इफ़्तार महिल। सो तव्हां ठाहिणु शुरू कयो। मीज़ान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीज़ान ऑयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे, उनजी मुकमल रेंज जंहिंमें कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं बनास्पति स्टेट ऑफ द आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि, जंहिंसां तव्हांखे कनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती जुज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदा आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं विटामिन ए, डी, ई ऐं ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रोल फ्री, UHT ट्रेटेड ऐं सभिनी खां घटि फैट्स वारा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज टोकोफ्रोल सां मुतारिफ़ करायो वियो आहे। टोकोफ्रोल इंसानी जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण जे लाइ इंसानी जिस्म जे इम्यून सिस्टम खे बहितर बणाईंदो आहे ऐं तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ पिणु रखंदो आहे। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी ऐं ISO खां पिणु। मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां तव्हांजे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे। मीज़ान ऑयल ऐं बनास्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि ऐं उन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे। मीज़ान ऑयल जा बनास्पति जा ॿिया प्रोडक्ट बि मार्केट में मौजूदु आहिनि। उन्हनि मंझां ई असां वटि जेकॾहिं ज़िक्र निकिरंदो आहे त पोइ पतीअ जो ज़िक्र निकिरंदो आहे। मीज़ान जी पती मार्केट में अची वई आहे ऐं उनजो नालो आहे अल्ट्रा रिच। अल्ट्रा रिच जे नाले सां मीज़ान जी पती मार्केट में मौजूदु आहे। तव्हां वठी सघो था, सुठी चांहि पी सघो था, कड़क चांहि पी सघो था, मज़ेदार ज़बरदस्त चांहि तव्हांखे मिलंदी। अल्ट्रा रिच जे नाले सां पती मार्केट में अची वई आहे ऐं जेकी माण्हू थधे पीअण जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ कोला नेक्स जे नाले सां कोल्ड ड्रिंक बि मार्केट में मौजूदु आहे। कोल्ड ड्रिंक बि तव्हां पीओ, ज़िंदगीअ खे इंजॉय कयो। इफ़्तार महिल ख़ासि तौर ते कोल्ड ड्रिंक बि माण्हू पीअंदा आहिनि घणे शौक़ु चाह मां। बनास्पति ऐं कुकिंग ऑयल में पकल खाधा ॾाढा लज़ीज़ थींदा आहिनि, मज़ेदार थींदा आहिनि, वणंदड़ थींदा आहिनि। सो हाणे असां पंहिंजे प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उन तरफ़ वधूं था। साहिबज़ादा हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी असां सां गॾु आहे। तौबा इस्तग़फ़ार जी केतिरी अहमियत आहे ऐं रब करीम असांखे कीअं माफ़ु करे थो, असांजूं ख़ताऊं कीअं बख़्श करे थो, रब करीम खे कीअं रिझाइजे, इन सिलसिले में आउं वधां थो साहिबज़ादा हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी साहिब ॾांहुं। तौबा इस्तग़फ़ार की कितनी अहमियत है अल्लाह के आगे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन, अम्मा बाद फ़औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादिनिल जूदि वल करम व आलिहि व बारिक वसल्लिम। सबसे पहले तो आपकी ट्रांसमिशन जो आपने अल्हम्दुलिल्लाह सजाई है, सलाम रमज़ान सिंध टेलीविज़न को बहुत बहुत मुबारकबाद पेश करूँगा क्योंकि मुख्तलिफ़ मौज़ूआत पे अल्हम्दुलिल्लाह आप ये प्रोग्राम कर रहे हैं। अल्लाह आपको मज़ीद बरकत अता फ़रमाए। आज का जो आपका मौज़ू है, जो आपने सवाल किया, इस्तग़फ़ार की कितनी अहमियत है। इस्तग़फ़ार वो तस्बीह है, इस्तग़फ़ार वो अमल है कि फरमाया गया कि जब तुम अपने गुनाहों पे नादिम हो जाओ, जब तुम अपने गुनाहों पे नादिम हो जाओ तो फिर रब के हुजूर तौबा के लिए चलो। सुभान अल्लाह। क्योंकि जब बंदा अपने गुनाहों पे नादिम होता है, क्योंकि जब गुनाह पे गुनाह करता रहता है, गुनाह पे गुनाह करता रहता है, उसको बड़ी लज्जत मिलती है, क्योंकि गुनाह में उसको लज्जत मिल रही होती है। जब वो एक ऐसा दिन भी आता है कि जब वो अपने गुनाह पे नादिम होता है, जब वो अपने गुनाह पे नादिम होता है तो जब अल्लाह की बारगाह में गिड़गिड़ा के तस्बीहात पढ़ता है, अपने रब को याद करता है, इस्तग़फ़ार पढ़ता है, तो अल्लाह करीम उसके गुनाहों को जो है वो बख्श देता है। अब इस्तग़फ़ार की बरकत और फजीलत आप इस तरह ले लें कि फरमाया गया कि जिसने इस्तग़फ़ार किया, अपने गुनाहों से तौबा की,
اور آنکھوں سے آنسو آئے. آنسو بھی کیسے آئے, یہ نہیں کہ پورا چہرہ بھیگ گیا, پورے گال بھیگ گئے, نہیں, وہ آنسو نہیں, ابھی تو ان آنسو کی بات ہی نہیں ہو رہی, ندامت کے آنسو. جی, وہ آنسو یہ ہیں کہ آنسو نکلا اور ایک یہ بال بھیگ گئے, ایک بال بھیگا اور رب تعالیٰ اس کو بخشش کا پروانہ عطا کر. سبحان اللہ, تو یہ توبہ استغفار کی اہمیت آپ دیکھیں کتنی ہے کہ رب دروازے کھلے ہیں الحمدللہ. رب فرماتا ہے میرے بندے تو مجھے مانگ, میں تجھے عطا کروں گا, تو جو مانگے گا میں تجھے عطا کروں گا, مگر تو گناہوں سے توبہ کر کے میرے ایاک نعبد و ایاک نستعین پہ آ جا, تو سیدھے راستے پہ چل جا, تو سیدھی راہ پہ چل جا, میں رب تیرے گناہوں کو بخشش کا پروانہ. مزید بات کرتے ہیں اس پہ, چھوٹا سا وقفہ لے لیتے ہیں. میزان کوکنگ آئل بناسپتی وارا اسان پروگرام میں تعاون فرمائن تھا. تہاں اس سان گڈ رہے جو, ڈسندا رہے جو پنجو پروگرام سلام رمضان. سلام رمضان میں ایک بار وری تاں کے بھلی کار چوں تھا. اॼ کو پروگرام تاں تائیں پہچائण में असां सां ताउन कयो आहे मीज़ान बनास्पति ऐं कुकिंग आयल पारनि. इन लम्हे हिकिड़ो सन्हो हिकिड़ो पैगाम तव्हां जे लाइ MCB वारा बि ॾियनि पिया, ऐं उहो पैगाम आउं तव्हां ताईं पहुचायां पियो त MCB बर्क़ रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था. छा करे सघनि था इहो ॿुधो मूंखां ई. MCB बर्क़ रफ़्तार तव्हांजे प्यारनि जी मोकिलियल रक़म ते ॾेई रहियो आहे तव्हांखे तुर्त कैश खटण जा सुनहरी मौक़िया रोज़ानो सोबे. MCB बर्क़ रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो. 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ु 10,000 रुपया खटण जा मौक़िया. ऐं 15 रमज़ान खां चंड राति ताईं पुखनि ज़रिए जेतिरा भेरा रक़म घुरायो ओतिरा ई भेरा खटण जा वधीक मौक़िया. MCB बर्क़ रफ़्तार फ्री ऐं फौरी रक़म वसूल करण जो बाएतमाद ज़रियो. MCB बैंक फॉर लाइफ. सो MCB बर्क़ रफ़्तार तव्हांजे प्यारनि जी मोकिल रक़म ते ॾेई रहियो आहे तव्हांखे तुर्त कैश खटण जा मौक़िया. MCB बर्क़ रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्क मां रक़म घुरायो. जेके ॿाहिरि दोस्त रहनि था उन्हनि खे चओ त तव्हां रक़म उमाइनि जेकी पहिरीं प्यारा तव्हांजा आहिनि. 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ु 10,000 रुपया खटण जो मौक़ियो आहे. ऐं 15 रमज़ान खां चंड राति ताईं पुखनि ज़रिए जेतिरा भेरा रक़म घुरायो ओतिरा ई भेरा खटण जा वधीक मौक़िया आहिनि. सो हिन वक़्तु प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था ऐं असां सां गॾु आहे नंढड़ो पितकड़ो नात ख़्वान बि, उनखे ॿुधी वठूं. मोहम्मद अहमद असां सां गॾु आहे. नात बहज़ूर सरबरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणियूं था. जी बेटा पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. खुदा की अज़मतें क्या हैं, खुदा की अज़मतें क्या हैं, मोहम्मद मुस्तफ़ा जाने मकाम मुस्तफ़ा क्या है, मकाम मुस्तफ़ा क्या है, मोहम्मद का खुदा जाने. सदा करना मेरे बस में थी, मैंने तो सदा कर दी. सदा करना मेरे बस में थी, मैंने तो सदा कर दी. वो क्या देंगे मैं क्या लूँगा, वो क्या देंगे मैं क्या लूँगा. सखी जाने गदा जाने कब्र का खौफ दे दे कर मुझे मुनकिर डराते हैं. कब्र का खौफ दे दे कर मुझे मुनकिर डराते हैं.
भला जाने बुरा जाने खुदा की अज़मतें क्या हैं, खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। माशाल्लाह जज़ाकल्लाह। मोहम्मद अहमद जे आवाज़ में हमद बारी ताला ॿुधण जी साथ माणीसीं ऐं ईअं ई ॿारनि खे शौक़ु ॾियारणु घुरिजे। ऐं मोहम्मद अहमद जेकॾहिं ज़बरदस्त नात ख़्वानी करे थो त इन में यकीन इन्हनि जे वालदेन जो किरदारु आहे, वालदेन ई इन्हनि खे अहिड़ी तरबियत ॾिनी आहे। सो तव्हां बि जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जो को ॿारु ईअं खणी चऊं तयारु करणु चाहियो था त पोइ तव्हांखे ईअं ई इन्हनि वांगुरु ई तव्हांखे सॼो कमु करिणो पवंदो ऐं उहो कमु हूंदो तव्हां जेकॾहिं क़ुर पाक पढ़ो था त पंहिंजनि नंढनि ॿारनि खे बि पाण सां गॾु विहारींदा कयो ऐं उन्हनि खे बि को क़ाइदो ॾेई छॾींदा कयो। तव्हांखे ॾिसी करे उहे बि क़ाइदो पढ़ंदा ऐं तव्हां जेकॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियो त सुठी ॻाल्हि आहे ऐं ॿारनि खे बि निमाज़ जी तलक़ीन कंदा कयो। नंढा पितकड़ा ॿार हूअं बि शौक़ु रखंदा आहिनि निमाज़ पढ़ण जो, तस्बीह पढ़ण जो, क़ाइदो पढ़ण जो ऐं मस्जिद ॾांहुं वञण जो। जॾहिं तव्हां नेकी जा कमु कयो था त पंहिंजनि ॿारनि खे पाण सां गॾु रखंदा कयो। उहे तव्हांखे ॾिसंदा आहिनि ऐं तव्हांखे ॾिसी करे सिखंदा आहिनि। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं बि को नेकी जो कमु करणु चाहियो, कंहिंखे ॿ 4 रुपया ॾियणु चाहियो त उन वक़्तु बि का जेकॾहिं कंहिंखे हेल्प करणु चाहियो था, तव्हांजा नंढा तव्हां सां गॾु हूंदा त उहे फ्यूचर में उअं ई ख़िदमतगार थींदा जीअं तव्हां आहियो। ऐं जीअं तव्हां नेकियूं कमायो था हुननि में बि हिकिड़ो नेकीअ जो जज़्बो पैदा थींदो ऐं नेकी सुठी ॻाल्हि आहे। ख़ासि तौर ते रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में जेकॾहिं तव्हां नेकियुनि सां पंहिंजी झोल भरियो था त आख़िरत में इहे नेकियूं तव्हांखे कमु ईंदियूं। हानिया सलीम बि असां सां गॾु आहे। सो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, उन्हनि जो बि दिलि चवे थी उन्हनि जे आवाज़ खे ॿुधिजे ऐं हिन प्रोग्राम खे वधीक रौनक बख़्शे। ऐं हूअं बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे त रूह खे राहत ईंदी आहे ऐं मन फ़रहत में अची वेंदो आहे। सो हज़ारें परेशानियूं हूंदियूं आहिनि, उहे सभु परेशानियूं ख़तमु करण जे लाइ, कुझु लम्हा सुकून माणण जे लाइ ख़ूबसूरत आवाज़ ऐं नातिया कलाम ॿुधूं था। जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंद्र खां बि सोहणो सरकारी दो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारी दो वो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारी दो। जानिब के किनारे मजायो लिया गल सीनो बिछाए मसेज कया जानिब के किनारे मजायो लिया गल सीनो बिछाए मसेज कया हिन अंगण ते जहिड़े महल हो करे सोहणो हार सिंगारे दो चो कुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारी दो। ओ सब माण्हू ईद बारात में खुश असां का पंहिंजे जे मिलाद में खुश सब माण्हू ईद बारात में खुश असां का पंहिंजे जे
हो ॿियन ईदन खां वध ईद हुजे जंहिंमें मुंहिंजो मोहम्मद पाणींदो हो कुर्बान वञाओ न रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारी दो मां कहिड़े नमूने कहिड़ी तरह पंहिंजे साईं जो इस्तक़बाल कयां मां कहिड़े नमूने कहिड़ी तरह पंहिंजे साईं जो इस्तक़बाल कयां जे पुनल थी पई राज़ी त पोइ कुदरत खे बि मूं ते प्यारींदो हो कुर्बान वञाओ न रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारींदो अॼु कुर्ब करे मुझे कखड़नि में मुंहिंजो चंड खां बि सुहिणो सरकार ईंदो माशाल्लाह सुभान अल्लाह आनिया सलीम जी आवाज़ में नात ॿुधीसीं ऐं नातिया कलाम ॿुधण सां रूह खे मुनवर कयोसीं हिन वक़्तु असां मीज़ान जे रंधिणे ॾांहुं वधूं था जिते शेफ़ फैसल तयारु करे छॾी आहे बल्कि खिरणी तयारु कई अथई सो बि सूजीअ जी ईअं न साईं जी बिल्कुलु वाह वाह खिरणी तयारु थी वई आहे उन मथां बादामियूं बि रखियूं अथई ऐं हिकिड़ी शइ खे नंढा फोटा न विधा आहिनि ऐं करशे जामी शइ जेको आहे इलायची फ्लेवर में उहो मां 2 टेबल स्पून विधो आहे अच्छा। हुन खां फ्लेवर वधीक सुठो अचे पियो सही 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 लख थोरा फैसल साहब तव्हांजा तव्हां असांजे प्रोग्राम खे क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो सो मीज़ान कुकिंग वाले बनास्पति में पकल खाधा ॾाढा सुठा हूंदा आहिनि ऐं MCB बरक़रफ़्तार तव्हांजे लाइ तव्हांजे प्यारनि जे लाइ मोकिलियल रक़म ते ॾेई रहियो आहे तव्हांखे तुर्त कैश कटण जा मौक़ा पिणु नंढड़ी साई वठूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे वरी कार चऊं था असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं हिन लम्हे वरी असां दावत ॾियूं था हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी साहिब के ॻाल्हाइण जे लाइ इस्तग़फ़ार की बात कर रहे थे तौबा की बात कर रहे थे तो तौबा तो करनी ही चाहिए लेकिन इबादत का होना भी लाजमी है बिल्कुल बिल्कुल रमज़ान मुबारक के बाबरकत महीने में कुरान पाक की तिलावत भी करनी चाहिए जी जी और तिलावत की क्या फजीलत है बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खैरुकुम मन तअल्लमल कुरान वअल्लमह के कुरान करीम फुरकान हमीद वो लारेब किताब है जी उसकी बरकत और फजीलत ये है कि अलिफ लाम मीम अलिफ एक हर्फ लाम एक हर्फ और मीम एक हर्फ यानी ये 3 हर्फ बन गए तो फरमाया गया कि जो शख्स कुरान करीम फुरकान हमीद का एक हर्फ पढ़ता है उसको 10 नेकियां मिलती हैं और उसके 10 गुनाहों को अल्लाह करीम माफ़ फरमा देता है। तो ये कुरान अजीम फुरकान हमीद की बरकत है कि अलिफ लाम मीम अलिफ 1 लाम 2 और मीम 3 जो एक हर्फ पढ़ता है अल्लाह करीम उसको जो है 10 नेकियां अता फरमाता है। एक हर्फ पे 10 नेकियां अता फरमाता है। अब आप अंदाज़ा लगाएं कि कितनी मर्तबा कई लोग जो है रमज़ान करीम में 2 कुरान जी हाँ कई 2 कुरान ख़त्म करते हैं और आपको पता है ये आखिर ये जो अशरा है इससे कुरान करीम फुरकान हमीद जो है नुज़ूल कुरान की बरकत जो है इस आखिरी अशरे के अंदर जो है वो मौजूद है। तो आखिरी अशरे के भी चल रहा है और कुरान करीम फुरकान हमीद वो लारेब किताब है कि जिसके बारे में आया कि जब सुबह का वक्त होता है एक फरिश्ता निदा कर रहा होता है कोई जिसे रहमत दी जाए है कोई जिसे बरकत दी जाए है कोई अपने गुनाहों से नादामत करने वाला। जब कोई बंदा सुबह फजर की नमाज के लिए उठता है फजर की नमाज पढ़ता है रब की बारगाह में गिरिया गुजारी करता है इबादत करता है और दुआ मांगता है और फिर कुरान पढ़ता है तो अल्लाह करीम उसकी हर दुआ को फौरन कबूल फरमा लेता है। और हम आजकल आपने देखा होगा कि तकरीबन 19% जो है लोग परेशान हाल हैं कि घर में परेशानियां घर में बीमारियां
بچے کا رشتہ نہ آئے، فلاں کا، یہ ساری وجہ جو ہے ہم نے قرآن سے دوری کر لی. صحیح قرآن پاک پڑھنا چاہیے، لازمی پڑھنا چاہیے اور روزانہ پڑھنا چاہیے. انابیہ اقتدار اساں سان گڈ ہے. سو ہن وقت نعت بحضور سرور کائنات صلی اللہ علیہ وآلہ وسلم ॿुधण जी साथ माण्हू था छो त असां सभिनी जी झोली खाली आहे ऐं भरण वारा उहे ई आहिनि. बिस्मिल्लाह. झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. हाँ झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. नाहे ताक़त मुँह में माली, नाहे ताक़त मुँह में माली, सिघोवर या रसूल अल्लाह. झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. पुकारिया तो पुनल तोखे खणी हकड़ा मदीने दे, बदी बाहू करिया दाहू, बदी बाहू करिया दाहू, तुझे दर या रसूल अल्लाह. झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. तुझो बानो अकेलो वा, सिवा तुझी न ॿियो मुंहिंजो. नगी नगपाल तूं आहीं, नगी नगपाल तूं आहीं, करम कर या रसूल अल्लाह. झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. असां तुंहिंजा बचा तुंहिंजा, अमर तुंहिंजी अपो तुंहिंजो. असां तुंहिंजा बचा तुंहिंजा, अमर तुंहिंजी अपो तुंहिंजो. अची वंज रात अज वागा, अची वंज रात अज वागा, मुंहिंजे घर या रसूल अल्लाह. झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. हाँ झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूल अल्लाह. ख़ूबसूरत नातिया कलाम अनाबिया इक़्तिदार जी आवाज़ में ॿुधण जी साथ माणीसीं. MCB बरक़रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था. MCB बरक़रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरनि मुल्कनि मां रक़म घुरायो ऐं 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ु 10,000 रुपया ख़र्चण जा मौक़ा MCB फ़राहम करे थो. अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण लाइ असां सां ताउन कयो आहे मीज़ान बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि. पिणु मीज़ान ऑयल ऐं बनास्पति में ठहियल खाधा ॾाढा लज़ीज़ थींदा आहिनि, मज़ेदार थींदा आहिनि ऐं चटपटा थींदा आहिनि. सो नंढड़ी साही जो वक़्तु बि थी वियो आहे. तव्हां मंझो केॾांहुं बि न, इफ़्तार में न टाइम आहे. सो ॾिसंदा रहिजो. सलाम रमज़ान. सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं इन दुआ सां वरी तव्हांखे ख़ुशामदी त तव्हांजे चपनि ते सदाईं मुर्क हुजे. मुर्क जेकॾहिं चपनि ते तव्हां रखो था, तव्हांजा इलाही कम निबिरी वञनि था, इलाही मसइला हल थी वञनि था. हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां ताउन कयो आहे करशी जामेश्री वारनि. करशी जामेश्री फुल एनर्जिक ड्रिंक आहे ऐं पाकिस्तान जो हर छहों माण्हू वॾे शौक़ चाह प्यार पाबूह सां करशी जामेश्री खे वठे थो ऐं पीए थो. शरबत ॾाढो मिठो हूंदो आहे, ॾाढो सुठो हूंदो आहे, ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे ऐं फुल एनर्जिक ड्रिंक आहे. जॾहिं इफ़्तार महिल असां इफ़्तार जे दस्तरख़्वान ते वेहंदा आहियूं त ॿिया खाधा पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं करशी जामेश्री जो गिलास पियो हुजे त हिकिड़ी करार वारी कैफ़ियत अची वेंदी आहे. करशी जामेश्री पीओ ऐं पीअंदा रहो. करशी जामेश्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे ऐं करशी जामेश्री खे ॿार तमामु घणो दिलचस्पी सां पीअंदा आहिनि. खीर में मिलाए करे, खीर जो ज़ाइक़ो चेंज करे तव्हां पी सघो था. आइस्क्रीम ते बि लॻाए सघो था ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि में बि करशी जामेश्री जो इस्तेमालु करे सघो था जिते तव्हां सम्झो त करशी जामेश्री जी हिन वक़्तु ज़रूरत आहे. जीअं शेफ़ फैसल थोरी देरि पहिरियां असांखे जेका खिरणी ठाही सूजीअ जी, उन में करशी जामेश्री जो हिकिड़ो फ्लेवर एड करे वियो ऐं उहो फ्लेवर आहे करशी जामेश्री जो. करशी जामेश्री इलायची
इलायची इहो बि ॾाढो ज़बरदस्त फ्लेवर आहे ऐं इन में को बि आर्टिफिशियल फ्लेवर एड न आहे, ख़ाली ख़ुशबू इन में न आहे इलायची जी, पर मुकमल इलायचीअ सां ई तयारु कयो आहे करशी जामी श्री इलायची शरबत ऐं करशी जामी श्री जो ॻाढ़ो शरबत ऐं साओ शरबत तव्हां कंहिं बि जनरल स्टोर तां वठी सघो था। आउं नथो सम्झां त पाकिस्तान जो कोई अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं कॾहिं करशी जामी श्री जो ज़ाइको न वरितो हुजे या करशी जामी श्री जो शरबत न पीतो हुजे। करशी जामी श्री पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो, एनर्जिक ड्रिंक आहे ऐं इफ़्तार महिल तव्हांजी उनखे उजाइण जे लाइ आउं तव्हांखे वरी मशवरो ॾियां थो, सलाह ॾियां थो, करशी जामी श्री जो गिलास तव्हां पंहिंजे इफ़्तार जी दस्तरख़्वान ते ज़रूरु रखिजो। इफ़्तार जी रौनक वधाइण जे लाइ करशी जामी श्री इफ़्तार महिल लाज़मी आहे। असां सां गॾु साहिबज़ादा हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी ऐं उन सां कचहरी जो सिलसिलो हले पियो। थोरी देरि पहिरियां आस्तगफ़ार ते पाण ॻाल्हायोसीं, तौबा ताइब थियण में को बि हर्ज़ु न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां असांखे टेलीफ़ोन करे बि हाफ़िज़ साहिब खां कुझु पुछणु चाहियो था त तव्हां टेलीफ़ोन बि करे सघो था। इन ॻाल्हि ते हिकिड़ो कॉलर असां सां मौजूदु पियो आहे, उनखे शामिल प्रोग्राम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हलो अस्सलाम वालेकुम। सही आहे सर। हलो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं। खुशायो साईं, तबियत सही आहे साईं? साईं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। स्टूडियो में आवाज़ पहुचायो महिरबानी करे। हा सर, रते दरे खां साकी अबड़ो पियो अर्ज़ु कयां सर। जी साईं। रते दरे खां साकी अबड़ो पियो अर्ज़ु कयां बाबा। प्रोग्राम कीअं थो लॻे तव्हांखे? ठीकु लॻे पियो प्रोग्राम? तमामु साईं ज़बरदस्त। सिंध टीवीअ जो असांजो प्रोग्राम, अलाह साईं असांजो दुआऊं आहिनि त रमज़ान पाक जे बरकतुनि जे सदके में असांजे हिन प्रोग्राम खे, तव्हांजी सॼी टीम खे अलाह साईं शाद ऐं आबाद रखंदो। असांजी सिंध टीवीअ खे सदाईं अलाह साईं तरक़ियूं, कामयाबियूं, कामरानियूं अता फरमाईंदो सर। साईं वॾी महिरबानी, लख थोरा लख थोरा। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहियो, को सवाल करणु चाहियो था, कुझु पुछणु चाहियो था, प्रोग्राम में शामिलु थिया? हा सर, शाइर माण्हू आहियूं, ॿ टे चंद इशारा आहिनि जेको आहे सो मौला अली जे हवाले सां। सुभाणे अल्लाह, सुभाणे अल्लाह। इरशाद वेठो आहे साईं, वाह वाह थी वञे, वाह वाह थी वञे। हा इरशाद साईं, ज़िक्र अली सां ज़िंदगीअ खे ज़िंदगी मिली। वाह वाह वाह। ज़िक्र अली सां ज़िंदगीअ खे ज़िंदगी मिली, बेनूर दिल जी दुनिया खे या रोशनी मिली। आलूदगी या दिल जी ख़त्म थी वई साकी, ऐं ज़हन खे या तेज़ो तरो ताज़गी मिली। ज़िक्र अली ज़बान खे तो मुअत्तिर करे छॾे, बदतर खे बेपनाह थो बहितर करे छॾे। हुबे अली त साकी बनाए थी अबूज़र, बुग़्ज़े अली मगर तो बेज़र करे छॾे। सुभाणे अल्लाह, सुभाणे कलम जो पंजतन सब्जेक्ट हूंदो आहे। सुभाणे अल्लाह। जंहिं कलम जो पंजतन सब्जेक्ट हूंदो आहे, उनजो तख़य्युल क़स्म सां परफेक्ट हूंदो आहे। सुभाणे अल्लाह। आबिद हुजे या ज़ाहिद दरबार किबरिया में, बग़ैर हुबे पंजतन रिजेक्ट हूंदो आहे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। ऐं ज़िक्र अली एवरीवेयर थो कयां पियो, ज़िक्र अली एवरीवेयर थो कयां पियो, मां पंहिंजे अक़ीदे जी केयर थो कयां पियो। वाह वाह। ज़िक्र अली एवरीवेयर थो कयां पियो, मां पंहिंजे अक़ीदे जी केयर थो कयां पियो। वाह 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 वाह। ऐं साकी समाअतुनि खे यकजा करे ॿुधो, शाने अली अवां सां शेयर थो कयां पियो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। वॾी महिरबानी, लख थोरा साईं। क़िस्मत मुंहिंजी केॾी भली आहे, मुंहिंजो वारिस मौला अली आहे ऐं मौला अलीअ जो नालो आथत आहे, ॾींदो हौसलो हिमत आहे। ऐं जेको अलीअ जो आहे दीवानो, उहो कंदो न कोई बहानो, कुॾंदो ईंदो कंडनि ते, वेंदो टांडनि ते बि हली। सो मौला अलीअ जे ज़िक्र खां पोइ वरी हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी ॾांहुं वधूं था। रब करीम जो ज़िक्र बि लाज़मी आहे। अलाह साईं खे ॿाॾाइणु इंतिहाई वणंदो आहे, इंतिहाई पसंदि कंदो आहे रब करीम खे। जेकॾहिं को ॿाॾाए थो ऐं जेकॾहिं सफ़र दौरान तव्हां वञो था त तॾहिं बि वांदिकाईअ जी विंदुर खां भली ॻाल्हि इहा आहे त रब करीम जो ज़िक्र कंदा रहो। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं बि परेशान थियूं था पाण, त अलाह जो ई हिकिड़ो सहारो हूंदो आहे, उहा ई राह हूंदी आहे, उहा ई वाट हूंदी आहे। रब का करीम आहे, इहो जॾहिं जुमिलो चवंदा आहियूं त असांखे आदत मिली वेंदी आहे। अल्लाह का ज़िक्र करना चाहिए और कितनी फजीलत है इस ज़िक्र की और क्या कमालात हैं इस ज़िक्र के। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, दूसरा सिपारा, तर्जुमा कंज़ुल ईमान, कि तुम मुझे याद करो मैं तुम्हें याद करूँ। सुभान अल्लाह। अल्लाह करीम फरमा रहा है कि तुम मुझे याद करो, मैं तुम्हें याद करूँगा। मौला हम किस तरह याद करें? फिर आगे फरमाया गया कि तुम ज़मीन पे याद करो, मैं अर्श पे याद करूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अर्श पे मौला याद कर रहा है और ज़मीन पे बंदे याद कर रहे हैं। फिर आगे फरमाया गया कि जब बंदा मेरा लोगों में बैठ के मुझे याद करता है तो मैं रब उसका जिक्र
اس کا چرچا، اس کو یاد میں اپنے فرشتوں کی صفوں میں کرتا ہوں۔ سبحان اللہ۔ فرمایا جب میرا بندہ تنہا یاد کرتا ہے مجھے، یعنی تنہا بیٹھ کے مجھے یاد کرتا ہے، میں رب بھی اس کو تنہا یاد کرتا ہوں۔ تو قرآن کریم فرقان حمید کا یہ ارشاد فَاذْكُرُونِی أَذْكُرْكُم کہ تم مجھے یاد کرو میں تمہیں یاد کروں گا۔ اب ایک بات اس طرح لے لیجیے اس کی مثال کہ کوئی وزیر اعلیٰ صاحب ہوں یا گورنر صاحب ہوں اور کوئی بتائے کہ بھئی فلاں بندے کا ذکر جو ہے وہ کر رہے ہیں، تو وہ بندے کا جو سینہ ہے وہ فخر سے چوڑا ہو جائے گا کہ میرا ذکر گورنر کر رہا ہے، میرا ذکر وزیر اعظم کر رہا ہے۔ تو آپ یہ بتائیں، یہ غور کیجئے کہ جس کا ذکر اللہ رب العزت کرے وہ کتنا خوش نصیب سبحان اللہ، جس کو اللہ یاد کرے وہ بندہ کتنا خوش نصیب ہوگا۔ اور ایک واقعہ جو ہماری گفتگو چل رہی تھی استغفار کے موضوع پہ، اس کا ایک بڑا خوبصورت سا واقعہ، بہت پیارا سا۔ ایک گناہ گار شخص تھا، اس نے 99 قتل کر دیے۔ اب وہ ایک سے اس نے پوچھا کہ میرے گناہوں کی معافی ہو جائے گی؟ اس نے کہا آگے چلا جا۔ جب وہ آگے گیا تو ایک شخص اور تھا، اس سے پوچھا بھائی میرے گناہ میں نے 99 قتل کر دیے جی، تو میرے گناہ کی معافی ہو جائے گی؟ اس نے کہا کہ تو نے 99 قتل کیے، تیرے گناہوں کی معافی نہیں ہوگی۔ اس نے کیا کیا؟ اس کا بھی قتل کر دیا۔ اب کتنے قتل ہو گئے؟ 100 قتل پورے 100 قتل مکمل ہو گئے۔ اب وہ کسی نے جب وہ آگے بڑھا تو کسی نے اس کو بتایا کہ سامنے ایک اللہ والوں کی بستی ہے جہاں اللہ کے ذکر کرنے والے اللہ کے ولی رہتے ہیں، اللہ کے ذاکرین وہاں پر رہتے ہیں، تو وہاں چلا جا، شاید وہ تجھے کوئی راستہ بتا دے۔ چلے وہ گناہوں کو بخشوانے کی نیت سے، اپنے گناہوں کی مغفرت کے حوالے سے بات کرنے کے لیے، بخشش کا پروانہ لینے کے لیے، صورتحال حاصل کرنے کے لیے، بخشش کی عطا لینے کے لیے آگے چل گیا کہ مجھے کوئی رہنمائی اللہ والے عطا کر دیں گے۔ اب وہ جا رہا ہے اس بستی کی طرف، گامزن ہے، چلتا جا رہا ہے، چلتا جا رہا ہے۔ بس کیا ہوا کہ وقت آخر آ گیا، اس کی روح قبض ہو گئی، روح پرواز کر گئی۔ اب دوزخ والے فرشتے بھی آ گئے، ٹھیک ہے، اور جنت والے فرشتے بھی آ گئے۔ جنت والے کہتے ہیں کہ ہم لے کے جائیں گے، کیونکہ یہ اللہ والوں کی بستی کی طرف جا رہا تھا، اللہ کے ذاکرین کی بستی کی طرف جا رہا تھا۔ اور جو دوزخ والے فرشتے تھے وہ کہتے ہیں کہ اسے ہم لے کے جائیں گے، اس نے 100 قتل کیے ہیں، یہ گناہ گار ہے۔ ابھی تکرار اور ضد اور بحث چل رہی ہے، بحث و مباحثہ چل رہا ہے۔ اتنے میں اللہ رب العزت فرماتا ہے اے فرشتو تم اس کے گناہوں کو نہ دیکھو، تم اس کے گناہوں کو نہ دیکھو، یہ دیکھو یہ توبہ کے ارادے سے اللہ والوں کی بستی کی طرف جا رہا ہے، تو اے فرشتو تم گواہ ہو جاؤ، اس بندے کو میں نے بخشش کا پروانہ۔ ماشاءاللہ ماشاءاللہ، میں بھی ستار بھی ہمارے ساتھ ہیں۔ پروگرام کے اس لمحات میں نعت بحضور سرور کائنات صلی اللہ علیہ وآلہ وسلم سننے کی سعادت حاصل کرتے ہیں۔ جی میں وش
की गलियां गुलामों को बुलाते हैं मेरे सरकार की गलियां मदीने के गली कूचे में मंगता जो भी आएगा मदीने के गली कूचे में मंगता जो भी आएगा नबी की रहमतों से अपना दामन भर के जाएगा ये खुशखबरी सुनाती है मेरे सरकार की गलियां मेरे सरकार की गलियां गुलामों को बुलाते हैं मेरे सरकार की गलियां इन्हीं गलियों में नूरे फातिमा हसनैन खेले थे इन्हीं गलियों में नूरे फातिमा हसनैन खेले थे नबी की दीद होती थी यहाँ खुशियों के मेले थे नबी की दीद होती थी यहाँ खुशियों के मेले थे अगर पूछो बताती है मेरे सरकार की गलियां मेरे सरकार की गलियां गुलामों को बुलाती है मेरे सरकार की गलियां जो इन गलियों की यादों में सदा आंसू बहाते हैं जो इन गलियों की यादों में सदा आंसू बहाते हैं मेरे आका कमाल उनको मदीने में बुलाते हैं मेरे आका कमाल उनको मदीने में बुलाते हैं और गले उनको लगाती है मेरे सरकार की गलियां मेरे सरकार की गलियां गुलामों को बुलाती है मेरे सरकार की गलियां गुलामों को बुलाती है मेरे सरकार की गलियां चलो बिगड़ी बनाती है मेरे सरकार की गलियां चलो बिगड़ी बनाती है मेरे सरकार की गलियां गुलामों को बुलाती है मेरे सरकार की गलियां सुभान अल्लाह जज़ाकल्लाह मैं विशतार जी आवाज़ में नातिया कलाम ॿुधणी साथ माणी सी इन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन कयो आहे करशी जामेश्री वारनि करशी जामेश्री एनर्जिक ड्रिंक आहे ऐं इफ़्तार महल तव्हांजे रमज़ान जे दस्तरख़्वान जी ज़ीनत पिणु आहे सो करशी जामेश्री पीअंदा रहो ऐं भरपूर ज़िंदगी जीअंदा रहो नंढड़ी साही वठूं था वञो केॾांहुं बि न ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम सलाम
सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार ख़ुशि आमदीद। जेको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि। करशी जामे श्री जा शरबत ॾाढा ज़बरदस्त आहिनि, फुल एनर्जिक ड्रिंक आहे। तव्हां इफ़्तार महिल पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो। इन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो सनी हो UBL वारा असां ताईं पहुचाइनि था। असां वरी उहो पैगाम तव्हां ताईं पहुचायूं पिया त सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिल थी वञो। वॾी ॻाल्हि आहे, कार मिली वञे त बाक़ी छा खपे। UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलाइण जे लाइ पंहिंजे वेझे UBL ब्रांच या ओमनी दुकान में CNSE ॾेखारियो ऐं UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो। सो अकाउंट खोलाइणु लाज़मी आहे। इन जे लाइ मोकिलियल रक़म खे UBL जे 1400 खां वधीक ब्रांचनि ऐं ATMs ऐं 35,000 खां वधीक ओमनी दुकाननि तां आसानी सां हासिलु करे सघिजे थो। हीअ इनामी स्कीम 8 मई खां 13 जुलाई ताईं जारी रहंदी ऐं क़ुरा अंदाज़ी में उहे कस्टमर शामिल हूंदा जिन खे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में रक़म मौसूल थींदी। रोज़ाने जी बुनियाद ते हिकु 70 cc मोटरसाइकिल पुखनि ज़रिए मिलंदी ऐं 1300 cc कार जी बम्पर प्राइज़ जी क़ुरा अंदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिल हूंदा जिन जी UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी। इहा ॻाल्हि नोट फरमायो। 1300 cc कार जी बम्पर प्राइज़ जी क़ुरा अंदाज़ी में उहे सभई कस्टमर शामिल हूंदा जिन जी UBL जी तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म मौसूल थींदी। सो UBL रेमिटेंस अकाउंट खोलायो ऐं घुरायो रक़म पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार खटण जी शानदार क़ुरा अंदाज़ीअ में शामिल थी वञो। सो असां सां गॾु हिन प्रोग्राम में जेकी मोज़िज़ महिमान शामिल आहिनि उन्हनि में सना ख़्वान मुस्तफ़ा बि आहिनि। सो हिन वक़्तु आउं दावत ॾियां थो हिन प्रोग्राम जी नूर खे वधाइण जे लाइ, हिन प्रोग्राम जी महफ़िल खे अञा 4 चंड लॻाइण जे लाइ, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ॿुधाइण जे लाइ हानिया सलीम सां गॾु आहे। नात ॿुधी वठूं, दिलि चवे थी। जी बिस्मिल्लाह। सब गाल नसीब जिया, सब गाल नसीब जिया, जिहके घुराए मदनी उहा मर्जी हबीब जिया। ओ जिहके मर्जी हुजूर जिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मुंहिंजी दिल थी घुरे मां वञा हिन साल मदीने में, मुंहिंजी दिल थी घुरे मां वञा हिन साल मदीने में, दिल बर जा कयां मां वञी दीदार मदीने में, दिल बर जा कयां मां वञी दीदार मदीने में। हो बस रो न घणो दिलड़ी चुप कर तू हाणे सही, हो जॾहिं पुॼंदे मदीने में पोइ पवंदी हाँ ठरी, हो जॾहिं पुॼंदे मदीने में पोइ पवंदी हाँ ठरी। छालाए जो रोई थो मन ठार मदीने में, दिल बर जकया मां वञी दीदार मदीने में। हो कर करम सब ते आका हिन साल घुराए
हिन संद जे सूरन खां साईं जल्द छॾाए सब खे ओ हिन दुनिया जे सूरन खां सोना जल्द छॾाए सब खे अची चोठ चुमूं तुंहिंजी सरकार मदीने में दिलबर जा कयां मां वञी दीदार मदीने में सोनो शहर मदीने जो सभिनी खां सुठो रोहिन था मदीने में जन आगे वनी त ॾिठो हो रोहिन था मदीने में जन आगे वनी त ॾिठो जन्नत जा रखियल आहिनि आसार मदीने में दिलबर जा कयां मां वञी दीदार मदीने में मुंहिंजी दिल थी घुरे मां वञा हर साल मदीने में दिलबर जा कयां मां वञी दीदार मदीने में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अलाह करे सभिनी खे मदीने जो दीदार नसीब थिए ऐं जिन जो दीदार रहिजी वियो आहे कोरोना वबा जे करे समूरियूं जेके आहिनि सरगर्मियूं मुअतल आहिनि ऐं परवाज़ूं बि मुअतल थी वियूं आहिनि ऐं तमामु घणियूं टिकेट्स जिनियूं ईअं खणी चऊं त बुक हुयूं उन्हनि सभिनी जी बुकिंग बि कैंसिल थी वई। रब करीम जी इन में बि रज़ा आहे ऐं अलाह कंदो त वरी दरबार ते वरी हाज़ुरी लॻंदी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहन मुबारक असां बि ॾिसंदासीं तव्हां बि ॾिसंदव सभु चओ आमीन त या रब्बिल आलमीन असांखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आगुर जो दीदार फ़रमाए। सो हिन वक़्तु नातिया कलाम जे लाइ आउं दावत ॾियां थो असांजो मोअज़्ज़िज़ साहिबज़ादा हाफ़िज़ मोहम्मद अली नक्शबंदी बि असां सां गॾु आहे। सो आउं गुज़ारिश कयां थो मोहम्मद अली नक्शबंदी साहिब खे त हू बि अक़ीदत जा गुल निछावर कनि ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में बाक़ी सुहिणा ॿोल असांखे बि ॿुधाइनि। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे एक दिन हम सब मदीने जाएंगे। क्योंकि बात मदीने की थी, मदीने से ख़त्म हुई तो मदीने से अल्हम्दुलिल्लाह शुरू करी कि मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे एक दिन हम सब मदीने जाएंगे। शब्बरा शब्बीर जाने फातिमा शब्बरा शब्बीर जाने फातिमा अपने नाना से हमें मिलवाएंगे अपने नाना से हमें मिलवाएंगे। हम जाएंगे मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे एक दिन हम सब मदीने जाएंगे। और जब जाएंगे तो क्या होगा कि सब्ज़ गुंबदे पर नज़र जब जाएगी सब्ज़ गुंबदे पर नज़र जब जाएगी काम सब बिगड़े हुए बन जाएंगे काम सब बिगड़े हुए बन जाएंगे। हम जाएंगे मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे
ایک دن ہم سب مدینے جائیں گے. سوؤں گا میں آج بھی اس آس پر مولا, سوؤں گا میں آج بھی اس آس پر. آقا خواب میں جلوہ دکھانے آئیں گے, خواب میں جلوہ دکھانے آئیں گے. ہم جائیں گے مصطفیٰ نظر کرم فرمائیں گے. ایک دن ہم سب مدینے جائیں گے. شبر و شبیر کے نانا ہے وہ, شبر و شبیر کے نانا ہے وہ, تا قیامت ان کا صدقہ کھائیں گے, تا قیامت ان کا صدقہ کھائیں گے. سبحان اللہ, سبحان اللہ, سبحان اللہ. ننढड़ी साही जो वक़्तु थियो आहे ऐं असां सां हिन प्रोग्राम में ताउन फरमायो आहे करशी जामेश्री ठाहिण वारनि. करशी जामेश्री एनर्जिक ड्रिंक आहे, तव्हां पाण बि पीओ ऐं पंहिंजनि अज़ीज़नि खे बि सलाह ॾियो. ऐं सॼी दुनिया मां क़ाबिल एतमाद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट में घुरायो ऐं पुखनि ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण सां गॾु हिकु बम्पर प्राइज़ 1300cc कार खटण जे शानदार मौक़े में शामिल थी वञो. नंढड़ी साही वक़्तूं लाइ नंढड़ी साही वठी करे मोटी अचूं था. तव्हां असां गॾु आहियूं, वञिजो तव्हां बि केॾांहुं न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो. सलाम रमज़ान. सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान, सलाम 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 रमज़ान. सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं हिकु भेरो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे करशी जामेश्री वारनि. करशी जामेश्री फुल एनर्जिक ड्रिंक आहे, ख़ालिस तरक़ सां तयारु थींदो आहे. हिकिड़ो ॿियो फ्लेवर बि हुनजो मार्केट में मौजूदु आहे, करशी जामेश्री इलायचीन, ऐं उनजो फ्लेवर जेको आहे उहो बि ॾाढो ज़बरदस्त आहे. आर्टिफिशियल फ्लेवर को बि हुन में एड न आहे, ख़ालिस इलायची सां तयारु थियल आहे करशी जामेश्री इलायचीन. ऐं गॾोगॾु MCB वारनि जो बि सहकार आहे. MCB बरक़ रफ़्तार सां परे रही करे बि तव्हांजा प्यारा घणो कुझु करे सघनि था. इन करे MCB बरक़ रफ़्तार तव्हांजे प्यारनि जे मोकिलियल रक़म ते ॾेई रहियो आहे तव्हांखे तुर्त कैश कटण जा मौक़ा. MCB बरक़ रफ़्तार जे ज़रिए ॿाहिरि मुल्कनि मां रक़म घुरायो ऐं 35 ख़ुशनसीबनि खे हर रोज़ 10,000 रुपया ख़र्चण जा मौक़ा आहिनि. MCB जो हिकिड़ो ॾाढो सुठो स्लोगन बि आहे, MCB बैंक फॉर लाइफ. ऐं असांजे हिन प्रोग्राम में माशाअल्लाह ख़ैरनि सां तमामु घणा नातख़्वान हिसो वठी चुका आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जी वॾी महिरबानी आहे. तमामु घणो असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो वञे थो ऐं जेकी सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि, असां सभिनी खे भरपूर मौक़ो ॾींदा आहियूं. हिन लम्हे बि असांजे हिन प्रोग्राम जो हिसो थियो आहे असांजो हिकिड़ो दोस्त जंहिंजो नाम आहे तुफ़ैल रज़ा कादरी साहिब. उनखे भलीकार चऊं था. तुफ़ैल भाई कैसे मिजाज हैं? ठीक है, माइक पे बात कीजिएगा आप. कैसे हैं? ठीक है माशाल्लाह. बहुत तारीफ़ सुनी है आपकी, आपकी आवाज़ बहुत अच्छी है, तो मैं चाह रहा हूँ कि शामिल हो जाए आपकी आवाज़ भी प्रोग्राम में. माशाल्लाह जी. सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन. रुख मुस्तफा को देखा तो दियों ने जलना सीखा. रुख मुस्तफा को देखा तो दियों ने जलना सीखा. रुख मुस्तफा को देखा तो दियों
दियों ने जलना सीखा, ये करम है मुस्तफ़ा का कि शबे गम ने ढलना सीखा, ये करम है मुस्तफ़ा का कि शबे गम ने ढलना सीखा। बड़ा खुश नसीब हूँ मैं, मेरी खुश नसीबी देखो, बड़ा खुश नसीब हूँ मैं, मेरी खुश नसीबी देखो, मेरी ज़ात ने नबी से, मेरी ज़ात ने नबी से है सदा संभलना सीखा, मेरी ज़ात ने नबी से है सदा संभलना सीखा। और ये ज़मीन रुकी हुई थी, ये फलक थमा हुआ था, ये ज़मीन रुकी हुई थी, ये फलक थमा हुआ था। जले जब मेरे मोहम्मद, चले जब मेरे मोहम्मद, तो जहां ने चलना सीखा, चले जब मेरे मोहम्मद, तो जहां ने चलना सीखा। मैं गिरा नहीं जो अब तक, ये कमाल मुस्तफ़ा है, मैं गिरा नहीं जो अब तक, ये कमाल मुस्तफ़ा है। मेरी ज़ात ने नबी से, मेरी ज़ात ने नबी से है सदा संभलना सीखा, मेरी ज़ात ने नबी से है सदा संभलना सीखा। मैं रहा खलिश मुज़फ़्फ़र दर पाक मुस्तफ़ा पर, मैं रहा खलिश मुज़फ़्फ़र दर पाक मुस्तफ़ा पर। मेरी जज़्बे आशिकी ने, मेरी जज़्बे आशिकी ने कहाँ घर बदलना सीखा, मेरी जज़्बे आशिकी ने कहाँ घर बदलना सीखा। रुख़े मुस्तफ़ा जो देखा तो दियों ने जलना सीखा, ये करम है
मुस्तफ़ा का कि शबे गम ने ढलना सीखा। सुभान अल्लाह। तुफ़ैल रज़ा क़ादरी की आवाज़ में नाते कलाम सुनने की सादत हासिल की ऐं असांजे प्रोग्राम जा लम्हा हिन वक़्तु अॼोके प्रोग्राम जा पूरा थी चुका आहिनि। दिलि चए पई तमामु घणी इल्मी ॼाण तव्हां ताईं पहुचाइजे, पर वक़्तु ज़ालिम आहे, जल्दी ख़तमु थी वञे थो। अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो मीज़ान कुकिंग आयल ऐं बनास्पति वारनि। मीज़ान कुकिंग आयल ऐं बनास्पति में ठाहियल खाधा ॾाढा लज़ीज़ थींदा आहिनि, मज़ेदार थींदा आहिनि। उनजा ॿिया प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि। मीज़ान जी पती पिया आहे, अल्ट्रा रिच जे नाले सां, कोला नेक्स जे नाले सां कोल्ड ड्रिंक पिया आहे ऐं गॾोगॾु जामेश्री वारनि जो बि सहकार ताउन। करशी जामेश्री एनर्जिक ड्रिंक आहे। करशी जामेश्री जो हिकिड़ो ॿियो फ्लेवर मार्केट में अची वियो आहे, करशी जामेश्री इलायचीन। ऐं गॾोगॾु MCB बर्क रफ़्तार वारनि जी वॾी महिरबानी जिन ताउन फरमायो। MCB बर्क रफ़्तार यकीनन तव्हांखे जेका ॼाणंदीसीं तव्हांखे फ़ाइदो पवंदो। ऐं UBL तेज़ रफ़्तार वारनि जो बि असां सां सहकार आहे। सो टेलीनॉर वारनि जी बि वॾी महिरबानी, दुआ रमज़ान खे शामिलु कंदा आहिनि, असांजे प्रोग्राम में सहकार कंदा आहिनि ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए। सो आख़िर में वेंदे वेंदे आउं गुज़ारिश कयां थो जेका असांजी भेण आहे महविश सतार, उनजे आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधंदासीं। असां तव्हां खां हिते मोकिलायूं था। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। असां पारां अल्लाह भाई। सरहे खम हाथ मेरा उठा है, सरहे खम हाथ मेरा उठा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है, फज़ल की रहम की इल्तिजा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। हो बज़ाहिर बड़ा नेक सूरत, कर भी दे मुझको अब नेक सीरत। हो बज़ाहिर बड़ा नेक सूरत, कर भी दे मुझको अब नेक सीरत। ज़ाहिर अच्छा है बातिन बुरा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है, फज़ल की रहम की इल्तिजा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। मैंने माना मैं सबसे बुरा हूँ, मैंने माना मैं सबसे बुरा हूँ, किसका हूँ मैं तेरा हूँ, तेरा हूँ, किसका हूँ मैं तेरा हूँ, तेरा हूँ। नाज़ रहमत पे मुझको बड़ा है, या खुदा तुझसे मेरी
کے صدقے یا خدا ماہ رمضان کے صدقے سچی توبہ کی توفیق دے دے سچی توبہ کی توفیق دے دے نیک بن جائے جی چاہتا ہے یا خدا تجھ سے میری دعا ہے فضل کی رحم کی التجا ہے یا خدا تجھ سے میری دعا ہے مغفرت کا ہو تجھ سے سوالے مغفرت کا ہو تجھ سے سوالے پھر ناپ نے در سے نہ خالی پھر ناپ نے در سے نہ خالی مجھ گناہ گار کی التجا ہے یا خدا تجھ سے میری دعا ہے رحمت جے مہینے کے سب سلام کیوں تھا کلمو کریم جو سب جے نام کیوں تھا نیکیوں کمایو التجا ہی عام کیوں تھا رحمت جے مہینے کے سب سلام کیوں تھا سلام سلام سلام